ॿी हिन जी कहिड़ी निशानी आहे, डज़ नॉट हैव मेन वर्ब। हिन में मेन वर्ब न आहे हूंदो। जॾहिं बि तव्हां ॾिसो फ्रेज़ ऐं सेंटेंस में मेन वर्ब बि न आहे ऐं उन मां तव्हांखे कंप्लीट सेंस कंप्लीट माना नथी मिले त तव्हां अखियूं बंदि करे चवंदव त ही फ्रेज़ आहे। फॉर एग्ज़ाम्पल द केक विथ चेरीज़। हाणे हिन मां तव्हांखे ॿ शयूं न मिलंदियूं। कहिड़ियूं? जेको त तव्हांखे कंप्लीट सेंस नथो मिले, ॿियो त तव्हांखे हिन में मेन वर्ब न मिलंदो। मेन वर्ब बि न आहे ऐं तव्हांखे माना नथी मिले। हिकिड़ो केक आहे जंहिंमें चेरीज़ आहिनि। हाणे हिन मां छा, उहो केक कोई खाए थो, उहो केक कंहिंखां किरी पियो या कोई बाहि थो करे। वरी अचो सेकंड मिसाल ते, इन द क्लास। क्लास में, हाणे क्लास में छा थियो? उस्ताद आयो, उस्ताद न आयो, ॿार विढ़नि था, ॿार पढ़नि था, ॿार लिखनि था। ॾिसो हिन ॿिन्हिनि सेंटेंसिस मां असांखे कंप्लीट सेंस नथो मिले। हिन में बि अधु ॻाल्हि चयल आहे, हिन में बि अधु ॻाल्हि चयल आहे। सो असां ईअं चई था सघूं त जुमिले जे हिकु टुकड़े या हिसे खे फ्रेज़ चइबो आहे। बाक़ी फ्रेज़ पाण जुमिलो न आहे, छो त फ्रेज़ मां असांखे कंप्लीट सेंस कंप्लीट माना नथी मिले ऐं जॾहिं बि कंहिं जुमिले मां असांखे कंप्लीट सेंस कंप्लीट माना न मिलंदी तेसि ताईं असां हुनखे जुमिलो सेंटेंस न चवंदासीं। उमेद आहे फ्रेज़ जे लाइ तव्हांजो कॉन्सेप्ट क्लियर थी वियो हूंदो। अगरि न आहे थियो त कमेंट में ज़रूरु सवाल विझी था सघो। थैंक यू सो मच।